मेयर रिपोर्ट शान अली शेख मेयर बरसा ॻोठ बगबुड़ा जो रहवासी ठारू खान सियाल नेशनल प्रेस क्लब मेहड़ पहुची। पेरापुर नथन शाह पुलिस जे ASI अब्दुल रसूल भुट्टे ऐं संदसि सस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहियो त ASI अब्दुल रसूल भुट्टे मुंहिंजी ससु सां मिली करे मूंखे हरासा करे रहियो आहे, मूं ते कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। ASI मुंहिंजी ससु सां मिली करे मूंखां मुंहिंजी ज़ाल खसराइणु चाहे थो। मुंहिंजी ससु मसमात हसीना मुंहिंजी ज़ाल सबा खे वरगलाए रही आहे ऐं मूं ख़िलाफ़ ग़लति इल्ज़ाम तराशी कई आहे। हुन चयो त हिननि अॻु बि मूंखां लिखे रुपया वरिता आहिनि ऐं हाणे बि पैसा घुरनि था ऐं ब्लैकमेल करे रहिया आहिनि। असांजो कोर्ट में मसइलो हलंदड़ आहे पर पुलिस मूंखे हरासा पई करे। हुननि घुर कई आहे त ASI ख़िलाफ़ क़दम खणी मूंसां इंसाफ़ कयो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ मेहर।